ॾिसो, मां हिकु बार साईं जन खां प्रश्न कयो, सतगुरु बाबा भगत राम साहिब जन खे चयोमान कि कई माण्हुनि जेके मांसाहार था कनि, कई नशो था कनि पिया, तव्हां उन्हनि खे नामदान छो था ॾियो? हालांकि तव्हां उन्हनि खे सम्झाईंदा आहियो भई छॾे छॾियो, अॻिते न खाओ, तव्हां छो था ॾियो? इस्कॉन वारा त अहिड़ा आहिनि, चांहि पीअण वारे खे दीक्षा न ॾींदा आहिनि। चांहि छॾियो पोइ नामदान मिलंदो, बसर प्याज न खाइणो पवंदो। चओ हरे राम। जेके बि वैष्णव संप्रदाय आहिनि उहे तव्हांखे नामदान न ॾींदा इन बिना। चओ हरे राम। पहिरियों छॾियो त मां उन्हनि खे चयोमांनि, राधा स्वामी उनखे नामदान न ॾींदा आहिनि, जेके शराब पीअंदा आहिनि, मांसाहार, पहिरियों वचन वठंदा आहिनि, त पोइ नामदान उन्हनि खे मिलंदो आहे। तव्हां उन्हनि खे बि नामदान था ॾियो जेके खाईंदा पीअंदा आहिनि। ॾाढो सुंदर जवाबु ॾिनो, ॾाढो ॾाढो करुणा वारो। इहा करुणा भॻवान जे दिलि में हूंदी आहे। चवनि था अगरि इन्हनि सभिनि खे कोई नामदान न ॾींदो, प्रभुअ जी राह न ॾींदो, सत्संग न ॾींदो, भक्ति न सेखारींदो, त वीचारा इहे काॾे वेंदा जंहिंजा कर्म थोरा गहरा आहिनि? उहे काॾे वेंदा? उन्हनि खे केरु स्वीकार कंदो? उहे कीअं जुड़ंदा भॻवान सां? इन करे इन्हनि जे लाइ बि द्वार खोले रखियो आहे। छा भॻवान वटि दया जी कमी आहे, करुणा जी कमी आहे? हा, अची करे सत्संग ॿुधी करे पोइ हुनजो सुभाउ बदिलजी वेंदो आहे। पोइ हुनखे अहसासु थींदो आहे कि असांजा कर्म सुठा न आहिनि, इहे नरक वञण वारा आहिनि। हा, हिते हिकिड़ी हलण वारी न आहे, हिते जीवन गुज़रंदो थो वञे। हिते ई जवानीअ में बुढ़ापो ईंदो आहे त पतो पइजी वेंदो आहे केतिरी ताक़त आहे, केतिरी शक्ति आहे, केतिरो मान सम्मान आहे, छा मिलण वारो आहे। रहण वारा न आहियूं धर्मशाला में। पोइ हुननि जो छॾिजी वेंदो आहे। चओ हरे राम। हा, नामदान वठी करे सत्संग ॿुधी करे 10 साल गुज़री विया, साल गुज़री वियो, 20 साल गुज़री विया, त पोइ बि अगरि असां इहे बुरायूं नथा छॾियूं त बसि पोइ सम्झी वठो कि इहो केवल सत्संग जो अपमान न आहे, सतगुरनि जो अपमान आहे, भॻवान जे शास्त्रनि जो अपमान आहे, भॻवान जो अपमान आहे। दुर्गति पक्की आहे, यादि रखिजो। चओ हरे राम। छो जो कई माण्हू अहिड़ा बि आहिनि नामदान वठी करे वरी इहे कमु कंदा आहिनि। कई माण्हू अहिड़ा बि आहिनि सतगुरनि खे वचन ॾींदा आहिनि, हा मां न खाईंदुमि न पीअंदुमि, नामदान इन कंडीशन में वठंदा आहिनि, ऐं वरी पोइ वरी खाईंदा आहिनि। उहे त अञा महापाप कंदा आहिनि। उन खां त सुठो आहे उहे नाम वठनि ई कोन, ईअं राम राम कंदा रहनि। चओ जय श्री कृष्ण। असां त पाण खे ई भॻवानु बणाए छॾियोसीं, पाण ई धर्मराज बणिजी वियासीं कि असां जेको कंदासीं उहे थींदो छा भाई? हिकु हिकु कर्म जो हिसाब किताब थींदो आहे। चओ जय श्री कृष्ण, राधे कृष्ण, हे हरे।